कहिड़ी परेशानी आहे? सवेर खां परेशान थियो वेठो आहीं। यार चवंदा आहिनि सुबुह सवेरे जो ॾींहुं ख़राबु गुज़रंदो आहे न फादल, उहो सॼो ॾींहुं हुनजो ॾींहुं ख़राबु गुज़रंदो आहे। फर्स्ट इंप्रेशन इज द लास्ट लास्ट छा जेको उहो ऐं हितां हीअं सुबुह सवेरे वेंदो आहियां माना दुकान ते कमकार करण लाइ, हिकिड़ो छोरो मूंखे मिलंदो आहे। तोखे ख़बर आहे शयूं नंढे हूंदे बचपन में तव्हांखे मिलियो ई कोन न। ठीकु आहे। उहो छोरो फादर हेॾियूं जो शयूं खाई रुकी खाईंदो वेठो आहे बसि, न कंहिंखे ॾींदो आहे न कुझु। वरी हिते जैकेटनि में लॻा आहे फिलाणो ई भागा हुनजी पंहिंजी शइ हूंदी आहे, खाए त तोखे कहिड़ी तकलीफ़ आहे? पापा ॾिसो विरासत में शयूं वधंदियूं आहिनि न, विरहाए न। अच्छा। कहिड़ी बाहि चढ़ंदी आहे मुंहिंजो यार, असांखे कोन थी मिले मां शइ। तोखे हुन छोकिरे खां शइ वठणी आहे। बसि मूंखे अरे माना तूं हिकु टिक में ॻाल्हि सम्झो नी फादर। हथ मिलाए आइडियो ॼाणे तो सुपर हिट। ठीकु आहे ठीकु आहे ठीकु आहे। तूं वञ हुन छोकिरे वटि, उनखे चयो मुंहिंजी कज़िन्स जेकी आहे उहो तोखे तमामु घणो पसंदि कंदी आहे। मुंहिंजी का कज़न ई कोन्हे दादा। अरे निभागा तोखे शइ खाइणी आहे या न? ओके 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 तूं वञ हुनखे उहो लेटर ॾे। Okay. कज़न ॾिनी आहे, यस लेटर बेबी ॾिनो आहे, हाणे जेको आहे सो ख़ुशि थी वेंदो। यस चलो बेबी थधो थी वेंदो रहंदो। ठीकु आहे, जंहिं ॻाल्हि में अचे ठीकु आहे। पंहिंजी ॻाल्हि करे ॾिस। आऊं बि थधो वियो थिया। ठीकु आहे, इहा लव वारी ॻाल्हि करे ॾिस। जे थधो थी वियो हा पोइ तोखे शइ ॾींदो, पोइ थोरी ॾींदो, पोइ उनखां वधीक ॾींदो, पर मूंखे खाराइजे। ठीकु आहे। हाणे इहो बीठो आहे वञासि थो। दादा बी हेॾा न हेॾा हुकुम कर। साईं कहिड़ा हाल? कुझु आयो चङा भला? साईं बिस्किट थोरो खाराइजो असांखे। हथ कढ, छा थियो अथई? दिमाग़ ख़राबु थियो अथई या? बाबा आउं आयो हिकिड़ो कमु खणी तो वटि। कहिड़ो? मुंहिंजी हिकिड़ी कज़न आहे जेको तोखे तमामु घणो पसंदि करे थी, ऐं तुंहिंजे लाइ लेटर मोकिली आहे। तूं खणी त खणे, न त मां वञा थो। ऐं फ्री में कुटण मां कोन कंदसि, मूंखे ॾींदे बिस्किट त आउं मना कंदसि। ए भाउ किथां बिस्किट न? अच्छा हिकिड़ी बिस्किट ते थींदो आहे छा? न इहो कहिड़े दौर में पियो हली, ॿार ई छा यार? हिकिड़े बिस्किट मां कमु थींदो आहे छा? बसि इन अञा ॿियूं शयूं ॾियनि, ईअं कमु थोरी हलंदो। लेटर त ॾे पहिरीं यार। बाबा बी अॻियां वञी पढ़। शाबाश, हल 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 पूरे यार छोकिरे खां सही खुल ई कोन थी। हा हा खोलीस पुट कुझु कोन थींदा, कुझु कोन थींदा। दालनि लाइ तोखे आउं तो खाराईंदसि या दालूं? न बाबा न। यार तोखे तरीक़ो कंहिं ॾिसियो? तरीक़ो ॾिसो, अप्लाई कयो वेस्ट किथे मूं पंहिंजी पाण ई कज़न पैदा कई। अॼु जान इमरान यादि रख। अस्सलाम वालेकुम। ख़ुशि लॻो पिए, वॾी ॻाल्हि आहे। ॾेखो तुंहिंजी सोटे जा कहिड़ा हाल आहिनि? ॻाल्हि त ॾुखी बि लॻे। ॾिस हुन चयो, हुन बसि जॾहिं मूं हुनखे ॿुधायो त मूं तोखे तुंहिंजो लेटर ॾेई छॾियो आहे, उहे शयूं मूं हुनखे जॾहिं हथ में ॾिनियूं यार, हुनजी ख़ुशी जी इंतिहा ॾिसणी आहे यार। हुन चयो बसि मुंहिंजियूं अखियूं हुजनि, मुंहिंजो चहिरो हुजे, मुंहिंजियूं ॻाल्हियूं हुजनि, मुंहिंजा कन हुजनि, हुनजी हलणी हुजे, ऐं आउं हुनखे बसि गौर सां ॾिसंदी रहां। ॾे बच्चा ॾे। ऐं हुन चयो हू बसि साम्हूं वेठो हुजे ऐं मूंखे पंहिंजे हथ सां न बच्चा न न न अरे हुनखे पियो खाराए, हुनखे ईअं थोरी थिए न चरियो ई छा? अहिड़े तरीक़े सां ईअं अॻियां थोरी ॿुधाइबो आहे। शइ ॾे शाबाश, शइ ॾे मूंखे, हीअ बि ॾे शाबाश। ऐं हीअ सॼो ॿियो बाक़ी हिन मंज़र हिन में लिखियलु आहे। वञ हा वञ शाबाश वञ, हल निकर। फादल हाणे शयूं वयूं बि खाधियूं, पर हाणे छर में रत थी वेंदियूं। हाणे ईंदे वेंदे हाणे मुंहिंजो मथो खायो वञे यार। हाणे तूं जान छॾाए मूंखां यार। तूं मूं शइ खाराई हुई यार? हाणे शइ तूं ॿार ई छा यार? न तूं ॿार ई छा? कसम ख़ुदा जो तूं ॿुधा छा थो चए? बाबा चवे थो माना
कुछ भी बस मुझे बिलो कर फजल तू बुधा नहीं जो आऊं बिलो कर यार जान छड़ा किथा कदल पैदा करया मुखे मुसाई करे कौन सही तरीको तो कड़े रसिया आ दस आई हरामी दिमाग कसम हाँ। खुदा ये सुअर दिमाग कुत्तो दिमाग है बलो बलो दिमाग है तू वञ हाँ ऐं हुनखे तूं चओ हाँ चो बस डायरेक्ट छोकिरी जे पे तो घुरायो पी किथा नहीं दादी आउं वेठो आहियां अरे मूंखे हिकिड़ो थोरी ॾिठई आहे गुड वठी अचे ऐं रिश्ते पोइ? जी ॻाल्हि था करियूं मिठाई विराईंदे पोइ आऊं ॼाणा छोरो ॼाणे तो शइ खाधी ॻाल्हि ख़तमु हाँ मतलब आओ बच्चा निकरी ना निकिरी वेंदे आराम सां चोरी दा तू पानी में फर जाए आई शाबाश हाँ छोकिरी सां मिलाईंदो छा छोकरी सा कौन तो मिलाए छोकरी पी सा मिलाए अरे टेंशन ना खण मुझे पी सा तो मिलाण वञा पियो ऐं वो उन सा तू ॻाल्हाए ठीक है रिश्तो वठ कुछ को नहीं जाने आओ वेठो है ना वेठो टेंशन ना कर वडो सा कर आई बिठो आयो बिठो आजा हला साईं अस्सलाम वालेकुम फजल हरामी पीटियो है फजल हरामी वाह हिया छोकरा हिया छोकरियो पी हेडा साईं अस्सलाम वालेकुम अबे आऊं थोरो चाचा सा गलाए वेठा समझाए थोरो वठा फजल वाकई हरामी फजल वाकई पी लगी वे वाकई हला छा मसलो बाबा साईं तव्हांजी धीउ मूंखे पसंदि थी करे ऐं हुनखे पसंदि थो करियां हिकिड़ो मिंट फजल ओ सॉरी चाचा साईं लेटर ये तो कंहिं ॾिनो आहे ये तो ॾिनो कंहिं आहे ही खणी आयो तव्हांजी धीउ ॾिनो ही खणी मन बस ये पसंद ना कन चाचा एक बे के डाडो पसंद ना ठीक कन है नौजवान आयो हां ये तोखे माना लेटर हिन अची खणी ॾिनो हाँ शेब वरितई हाँ ऐं जेको आहे सो अच्छा ही कुटण मां माना हिन कया ईअं न तुंहिंजो को हिन में ॾोह कोन्हे तूं हिकिड़ो मिंट बीह ते ऐं बीह ते वेझे न तूं त बीह हिते ई बीठो हुजे कब करे बेटा तूं त बीठो हुजे तूं छुरा आहे तूं गर्त चकलाई भड़वा छोकिरी कुटण मां थो करे मुंहिंजी धीअ जा फजल धक हाणे फजल अरे फजल वडो हरामी कुटण मां थो फजल करे हरामी धीअ जा हरामी छोरा वे गर्त अरे बस थोड़ा सॼो माशरो ख़राबी लोफरन कयो आहे हरामी फजल हरामी ए तू पंजे उसी मुका जो धकई मोर झगड़ो न गयो भाई मुका जो धकई हां ए इधर चल अरे बीह हल भाई दोस्ती खत्म आज तोखे मूं चयो न मूंखे शइ खाराइजे हां तोखे मूं चयो न शइ खाराइजे शे तो कह रहे ना